अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ आया वली मोहम्मद जारो नदर वजो मलीर खां मुश्ताक कबूल जे रिपोर्ट ते नाज़रीन पोर्ट कासिम इंतजामिया पुलिस रेवेन्यू अमले पारा मोहम्मद खान गबुल गोठ के डाहे पट करण गोठान के लड पढ़ाण खिलाफ SUP जसम के अवामी तहरीक नेशनल डेमोक्रेटिक SDP मुतासर गोठान पारा समाजी अगवान सईद खुदानु शाह एजाज सामाटियो मुमताज पुरोई कामरेड अली मोहम्मद बलोच याकूब खासकली अब्दुल रऊफ कबूल रईस पीर बख्श केसरानी हाजी खान कबूल बाबू कबूल बीएन की अगवानी में रज़ाक आबाद का सवे मानू की एहतजाजी रैली कढी वई मलीर प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहरो किया वियो। उन मौके ते सईद खुदानु शाह चयो त असांजे नंगनि दंगन ते वार करे असांजे न्याणियुनि खे वहशियाणो तशद्दुद करे ॻोठाणनि खे बंदूक के ज़ोर ते बेदख़ल करे ॻोठ ते कब्ज़ो कयो वियो आहे। उन चयो त अवां जो तालुक़ कहिड़े पार्टी सां हुजे पर जॾहिं विजोद ते वार थींदो आहे त असां सभिनी खे गॾिजी मुंतज़म थी उथिणो पवंदो। 1973 ईस्वीअ खां पोर्ट कासिम इंतजामिया धरती धड़ियुनि सां ज़ुल्म कयो आहे ऐं 35 क़दीम ॻोठनि खे बेदख़ल कयो वियो आहे। उन चयो त ॻोठाणनि सां तहरीरी मुआहिदा वाइदा कया विया पर उन जे बावजूदि ॼाणायल मुआहिदनि फ़ैसिलनि ते को बि अमल न कयो वियो। SUP जे एजाज सामोटियो ख़िताब कंदे चयो त पंहिंजे नंगनि दंगनि खे बचाइण लाइ मुतहद थियो। अॼु सिंध खे फ़लस्तीन बनायो वियो आहे। पोर्ट कासिम इंतजामिया नंगी बरबरीत जो मुज़ाहरो कंदे औरतुनि ते तशद्दुद करे ॻोठाणनि खे ॻोठ मां ज़ोरी बेदख़ल कयो आहे जेको अमल नाक़ाबिल बर्दाश्त आहे। मुमताज़ पुरोई चयो त असां ॻोठाणनि खे लावारस न छॾींदासीं। हुन चयो त ज़ुल्म इहो आहे त मोहम्मद खान गबोल ॻोठ जो केस कोर्ट में दाख़िल हुजण बावजूदि ॻोठाणनि खे बेदख़ल कयो वियो आहे। याकूब ख़ासकली ख़िताब कंदे चयो त पंहिंजे नंगनि दंगनि खे बचाइण लाइ रोडनि ते आया आहियूं पर असांजा चूंडियल नुमाइंदा ख़ामोश आहिनि। अली मोहम्मद बलोच चयो त मोहम्मद खान गबोल में असांजे न्याणियुनि खे वारनि खां जले केले केले घरनि खां ॿाहिरि कढी घरनि खे बाहि ॾेई रख करे ज़ुल्म कयो वियो आहे। उन मौक़े ते रऊफ़ कबूल ॿियनि पिणु ख़िताब कयो।